अस्सलामुअलैकुम नाज़रीन, TN न्यूज़ आवां सुहेल चांडियो। नवली मोहम्मद में खबर शामिल कंदासीं। असांजे रिपोर्टर अब्दुल्ला अरिंदे जी नवली मोहम्मद वेझो ॻोठ सिद्दीक़ राव में मच कचहरी कोठाई वई। जीलानी जमायत पारां सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी उर्फ़ भगो शेर जी यादि में तैयब राहू पारां कोठायल कचहरी में शाइरनि अदीबनि सुगरनि सहाफ़िन ऐं आम माण्हू शिरकत करे अल्लाह जे वली हज़रत भगो शेर के लफ़्ज़नि जे भेटारींदे हाफ़िज़ अब्दुर्रहमान मांजूठो, माशूक़दारे जो फ़क़ीर बशीर अहमद ख़ासकेली ऐं हाशिम फ़क़ीर दर्द चयो आहे त माण्हुनि पंहिंजे समूरी ख़्वाहिशूं ख़तमु कयूं, रब उन्हनि सां राज़ी रहे थो ऐं हज़रत भगो शेर जिन बि मालिक के मञाइण में कामयाब विया हुआ उहो ई सबबु आहे जो अॼु उन्हनि लाइ मेला मचाया पिया वञनि। सिंध जे भलोड़ सुगर अली गुल भट्टी ऐं अजब गुल निज सिंधी ॿोलीअ में ॾोर गुजारतूं ॾुत पलियूं ऐं ॾहस ॿुधाए सिंधीअ जे सवे साल पुराणी तारीख़ यादि ॾियारे छॾी। तक़रीब में सदारती ख़िताब कंदे पाकिस्तान क़ौम इतिहाद जे मीडिया कोऑर्डिनेटर बावल्ला खे चयो त अहिड़ियूं मच कचहरियूं ज़रिए सिंध खे ॿीहर प्यार पंहिंजाइप अमन ऐं हनीफ़ रईस ज़ुल्फ़िकार राहू इमरान राहू सवें माण्हुनि शिरकत